अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 26 मई मंडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 7:30। मथे आसमान ते नज़र विझूं त सॼो झुड़ी झुड़ा उस जो ना निशान कोन्हे। अलाह साईं मौसम जूं तब्दीलियूं बि ख़ैर जूं हुजनि। अलाह करे मींहुं वसे त कुझु गर्मीअ में कमी अचे ऐं मींहं बि ख़ैर जा हुजनि, रहमतूं हुजनि, ज़हमतूं न हुजनि। सो इब्तिदा आहे व्लॉग जी। ॾींहं जी इब्तिदा फजर जी अज़ान सां गॾु थी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं हिकिड़ो नओं सुहिणो ॾींहुं अता कयो आहे। ज़िंदगीअ में हिकु ॾींहुं वधीक मोहलत ॾिनी आहे। शायदि असां कुझु सिखी वठूं, कुझु सुधरी वठूं, कुझु बहितर करे सघूं अलाह जी मदद सां। ऐं अलाह जी मदद बि तॾहिं ईंदी आहे जॾहिं इंसान जी नियत हूंदी आहे। सो कल्ह रिली पूरी करे छॾी, उनजो हेठियों तह बि ठाहे छॾियो, त उन सिलसिले में अॼु मूंखे कुझु बि नाहे करिणो उन सिलाई जे सिलसिले में। बाक़ी ॿियो कुझु न कुझु मूंखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, घर आहे त कम आहिनि, सफ़ाइयूं सुथराइयूं, कुझु चेंजिस, कुझु ठाहिणु, कुझु हटाइणु, कुझु मिटाइणु, इहे सभु थींदा रहंदा यकीननि। सो उहे ॾिसंदमि छा छा थिए थो, जेको जेको कंदी रहंदसि उहो तव्हां सां शेयर बि थींदो रहंदो इंशाअल्लाह। ऐं वधीक कुझु ॻाल्हाइण लाइ नाहे। रिलियुनि जे सिलसिले में मूंखां कंहिं चयो त नालो विसरी वियो आहे, सॉरी। त मां नंढे हूंदे खां थी सघां, तॾहिं मुंहिंजूं टुकरियूं घटि वधि कटिबियूं नंढियूं वॾियूं। त ॻाल्हि इहा ई आहे त या त हिकिड़ो पाठो कटियो उन माप जो जेतिरी जी तव्हांखे टुकरियूं खपनि उन ते रखी पोइ तव्हां कटिंग कयो, या त पोइ जीअं मां कंदी आहियां स्केल सां बाक़ाइदा लीके मापे पोइ कटींदी आहियां। त पोइ उन में मुंहिंजी सिलाई में तव्हां ॾिसंदा आहियो त फिनिशिंग सुठी ईंदी आहे इलाही। त कटिंग परफेक्ट हूंदी त सिलाई सुठी हूंदी, चाहे उहा कपिड़नि जी हुजे या ॿिए कंहिं बि सिलसिले जी हुजे। सो ॾिसां थी हाणे छा थी कयां, कुझु आइडिया न आहे मूंखे फ़िलहालु। नाश्तो मां करे चुकी आहियां ऐं ज़हरा ईंदी त पोइ उनजी मानी पचाईंदमि इंशाअल्लाह। तेसि ताईं बसि शायदि मां कुझु वञी रेसिपी कंदमि वापसि। कटिंग कयमि हिन कोटीअ जो अस्तर ऐं हाणे अॼु जो टारगेट इहो ई आहे त मां हिनखे सिबंदमि इंशाअल्लाह। ऐं हे बचियल कपिड़ो आहे, अञा बि एतिरो कपिड़ो आहे माशाअल्लाह जो, हिन मां आराम सां हिकिड़ी शलवार ठही थी सघे। पर फ़िलहालु इहो मुंहिंजो टारगेट न आहे। कपिड़ो बचियल आहे, कुझु टुकड़ा बि बचिया आहिनि जेके कमु ईंदा मूंखे। ऐं यादि आयो अचानक मूंखे त अॼु ॾही ठाहिणी हुई, त हाणे मां वञा थी किचन में ॾही ठाहिणु। पूरा 10 थिया आहिनि। ज़हरा वई हाणे कमु ख़तमु करे ऐं मां हिते भाॼी वारो ॿाहिरि आवाज़ु थो ॾिए। असां कल्ह इलाही भाॼी वठी आया आहियूं। हीअ आहे मुंहिंजो लाइब्रेरी कॉर्नर जो मैट, जेको काफ़ी टाइम खां मूंखे यादि न आहे अलाए कॾहिं धोतो आख़िरी दफ़ो। सो मूं चयो प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे, मोटर हलाइणो आहे, त हिन खे पहिरियों मां चङी तरह रगड़े वठां। मां हिन खे आलो करे हिन में सर्फ सॼो बुरके वई हुअमि। हाणे हिनखे हिते वेही कुर्सी खणंदमि नंढी ऐं ब्रश सां वेही थोरा रगड़ा ॾींदमि। पहिरियों चयमि त ज़हरा खे चवां, पोइ चयमि त उनखे अलाए वीचारी खे एॾा कमु हूंदा आहिनि, असांजो पंहिंजे घर जो नथो पुॼे, उनखे त अलाए कंहिंजो कंहिंजो कमु हूंदो आहे। भले पैसा थी वठे पर आहे त इंसानु। सो मूं चयो भला बिस्मिल्लाह कर पाणे। सो हिनखे हाणे पहिरियों मां धोई सुकिणो विझंदमि, प्लांट्स खे पाणी ॾींदमि, पोइ उनखां पोइ ॿिया घणा ई कम आहिनि। माशाअल्लाह टंकी भरियल आहे ऐं सभिनी प्लांट्स खे पाणी ॾिनमि। किन खे वॉश कयमि, किन खे न कयमि, पर फ्रेश थी विया सभई। ऐं इलाही सारा पीला पन उन्हनि मां कढियमि जेके बॉटल्स बि आहिनि। ईद खां पहिरियों मां हिननि सभिनी खे लाहे सॼा शेल्फ साफ़ु करे ऐं हर शइ खे जेको आहे बिल्कुलु नओं करे छॾींदमि इंशाअल्लाह। सो फ़िलहालु नथी कयां, फ़िलहालु बसि हिननि खे पाणी ॾींदी तरह त जीअं इहे पंहिंजो फ्रेश रहनि। सभु कुझु वठी आयमि कल्ह संडे बाज़ार मां, बाल्टी विसरी वई। ऐं हे ॾिसो केॾो साफ़ु सुथिरो थो लॻे न, वाह वाह मज़ो अची वियो मूंखे। अलाए कॾहिं मां आख़िरी दफ़ो हिनखे 2-3 साल त थी विया हूंदा जॾहिं मां हिनखे धोतो हो। ऐं पंहिंजे घर जो कमु कंदे, शयुनि खे साफ़ु सुथिरो कंदे, मेंटेन कंदे मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे। इहा अलॻि ॻाल्हि आहे त अॼुकल्ह मां एॾो घणो कमु करे नथी सघां, पोइ जेतिरो बि थी सघंदो आहे त उहो कंदी थी रहां। मतिलबु रोज़ु हिकिड़ो रूटीन वर्क त थिए थो, पर एक्स्ट्रा वर्क घटि थो थिए मूंखां। सो बहरहाल हे ब्रश बि हिते ई पियो हूंदो, जॾहिं सुकी वेंदो त खणंदीमांसि। ऐं पहिरियों बि अदी यास्मीन काज़ी कमेंट कयो त टोकरो सिधो कयो त मशरूम वारो, त हे हर वक़्तु ऊंधो थी वेंदो आहे छो त हिन कोको निकिरी वियो आहे। कोको मां हिन जो हयो न आहे, तंहिंजे करे जॾहिं बि ॾिसो त हे बिल्कुलु ई ईअं डाउन हूंदो आहे। ऐं माशाअल्लाह हिकिड़ो हे गुल ऐं हिकिड़ो हे प्यारो गुल, अलाह जी कुदरत, अलाह जो शान, सुभान अल्लाह। सो इहे निकिरंदा था रहनि हशाश बशाश प्लांट्स। हैप्पी मां
इहे सभु अलाह जा करम आहिनि, मुंहिंजो हिन में कोई कमाल न आहे। मालिक चाहे जीअं वणेसि तीअं करे, सभु सुठो पियो करे असांजे हक़ में, इहा हुनजी महिरबानी आहे। हिनखे अलाए कहिड़ो दौरो पइजी वियो किरण जो, हिनखे अॻियां कुझु मूंखे पथर ॾियणो पवंदो, या हे त फिक्स आहे, हे बि फिक्स आहे, हे खणा हितां, हिनखे सपोर्ट हुजे, हिकिड़ी ॿी बि सपोर्ट खपंदसि। सो हे प्यारा प्यारा पथर जेके मां पैसनि सां क्लिफ्टन तां वरिता आहिनि मोस्टली, ऐं कुझु मां दराज़ तां घुराया हुआ। सो इहे मूंखे ॾाढा कमु ईंदा आहिनि, मुंहिंजा वॾा साथी आहिनि इहे सपोर्टर, मुंहिंजा दोस्त पथर बि, ऐं ॾाढा काराइता मुंहिंजे लाइ। सो इहे कमु ईंदा रहंदा आहिनि। हलूं था अंदरि, ॾही ॼमाए छॾी हुयमि सुबुह, लंच में कुझु न आहे पचाइणो, राति वारो पालक गोश्त बि पियो आहे, अरबियूं ठाहियूं हुअसीं राति, उहे बि आहिनि, त बसि उन मां ई कुझु पचाईंदासीं, राति जो पोइ फ्रेश ठाहींदमि मां। 11:30 थिया आहिनि ऐं खीरु अची वियो आहे, उहो मां कढण लाइ रखियो आहे। हे कुझु मां तव्हां सां शेयर थी कयां, कल्ह मां संडे बाज़ार मां वठी आई हुयमि, पर जॾहिं मां तव्हां सां शयूं शेयर पई कयां त उन महिल हे मशीन में हुया, धोपनि पिया। हे कुझु क्विल्टेड गदनि जा कवर हुया, माना नंढा जीअं बेबी जेके कॉट जा या अहिड़े क़िस्म जा, मूंखे न आहे ख़बर छा जा हुया, पर मूंखे अहिड़ो कपिड़ो पियो खपे। असल में मथे जेके मूं वटि 4 काठ जूं कुर्सियूं आहिनि, उन्हनि ते रखण जे लाइ मूंखे कुशन्स पिया खपनि सीट जे लाइ, जेके मूं वटि ऑलरेडी फोम जा आहिनि, पर उन फोम वारनि मां तंग थी चुकी आहियां, कपह जा मां ठाराइण न पई चाहियां, त मूंखे बिल्कुलु कोई सॉफ्ट कुझु खपे पियो। त मां छा कयो, जो हे पीसिस वठी आयमि, हे मूंखे ॾिनई 50 रुपए जा 2, त मूंखे 4 रुपया खपनि, त इहे 100 रुपए जा 4 आया। त मां इन्हनि खे फोल्ड करे, ऐं फ़िलहालु त मां इन्हनि खे ग्लू हई आहे त जीअं हेॾे होॾे तिरकनि न, ऐं कटिंग करे ऐं उन कुर्सियुनि जी माप जो ठाहियो आहे। ऐं हे जेके खुलियल पासा आहिनि, इन्हनि खे मां थुल्हा थुल्हा टोपा ॾेई छॾींदमि सुई धागे सां। हे ॾिसो, हे थोरो सन्हड़ो हुयो त हिन जा मां 3 लेयर्स ठाहिया, खुटे पियो त मां हुनजे विच में हिकिड़ी पटी विधी आहे, 3 लेयर आहे हिन जो, ठीकु आहे। सो हे हिकिड़ो हे, भले हिन जो रंग फिटल आहे, कुझु बि आहे, टाका लॻी वेंदसि, हेॾा मथां कवर चढ़ी वेंदो। ऐं हे बि 3 लेयर्स पूरा करण जे लाइ मां इनखे कटे ऐं विच में पैच बि विधो आहे। सो हथ सां हीअ सिलाई थींदी, पासनि खां कचा टाका वॾा वॾा, ऐं उन्हनि जा कुशन जा कवर्स ठही वेंदा, त हे कमु थी वेंदो वाह जो। ऐं इन खां पहिरियों बि शायदि तव्हांखे यादि हुजे, जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स आहिनि, त मां जेके अङण में बेंच पई आहे, उनजो सीट जो ठाहियो हो कुशन, त उहा बि मां हिकिड़ी बेबी क्विल्ट वठी, उनखे 3 तह करे ट्रिपल उनजो लेयर ठाहे उनजे मथां कवर चाढ़ियो हुयमि, त फस्ट क्लास उहा हिकिड़ी सॉफ्ट ऐं मज़े जी हल्की फुल्की ठही पई हिकिड़ी सीट जो कवर, जेको धोइण बि आसानु, ऐं हे बि धोइण आसानु थींदा, छो त मां हिननि खे टाका हणी छॾींदमि हथ सां, उनखां पोइ हिननि जो खुलण जो कोई इम्कान न हूंदो। पहिरीं ॻाल्हि त कवर चढ़ंदो, हे अंदरो वारो जेको पार्ट आहे घटि ई धोपंदो, पर जॾहिं बि अगरि धोइणो पियो त इहो ईअं ई थींदो। ऐं हाणे मां कोशिशि कंदमि त कोटी जी सिलाई कयां। माशाअल्लाह 12:30 थिया आहिनि, ऐं मूंखे 1 कलाक तक़रीबन लॻो आहे हिन कोटी सिबण ते। ऐं ट्रिकी सिलाई, कोई ॻंढि कोई ज़ाहिर न आहे। ऐं मूंखे लॻो त जेकर मां हिन जी वीडियो ठाहियां, पर मूंखे जल्दी हुई, त ॿिए कंहिं दफ़े अगरि अहिड़ो कपिड़ो सिबियमि त पोइ हुनजी वीडियो ठाहींदमि इनशाअल्लाह। त लाइनिंग कीअं हणिजे, हूअं तव्हांखे इंग्लिश में त इलाही सारियूं वीडियोज़ मिली वेंदियूं, यूट्यूब ते घणो कुझु पियो आहे। ऐं हिनखे अञा मां इस्त्री न कयो आहे, इन करे थोरो हे ईअं उभो थो लॻे, बीठल बीठल, खड़ो खड़ो। सो इस्त्री थींदो त बहितरीनु थी वेंदो। हे हिन जी बैक साइड ते हेठि बि हे किनारी आहे, ऐं पुठियां बि हे आहे, ऐं फ्रंट ते हे खीसे वांगुरु हिकिड़ो पीस आहे, ऐं ॾाढी प्यारी कोटी आहे। सुगन जॾहिं ईंदी पाए ॾेखारींदी, अगरि पोइ हुनखे नंढी वॾी थी त पोइ मां हिनखे कुझु ठीकु कंदमि। बहरहाल ज़बरदस्ती लॻे, सो थोरी देरि हाणे रेस्ट करिणो आहे मूंखे। 1:15 थियो आहे, ऐं मां अची वई आहियां किचन में। बुख लॻी आहे ॾाढी, ॾही ॼमी वई आहे, हिनखे अंदरि कंदमि। खीरु अञा थधो न थियो आहे, थांव अंदरि कंदमि, मानी पचाईंदमि, ॿोड़ त पियो आहे जीअं त। ऐं राति जो जेके अरबियूं ठाहियूं उहे बि पयूं आहिनि, त सभिनी खां पहिरियों त उहे कढां, त जीअं मां मानी खाई सघां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हे खटियूं अरबियूं, हिननि जी वीडियो ठहियलु आहे, ऐं पालक ऐं चिकन, असां ॿिन्ही माधीअनि जे लाइ इहो इनफ थी वेंदो, ॿोड़ ऐं हे अरबियूं। सो मां हिते हाणे बिज़ी हूंदमि थोरी देरि जे लाइ, थांव अंदरि करे ऐं सभु कुझु जीअं त ॿुधायमि तव्हांखे, हितां वाइंड अप करिणो आहे। चाहियां थी त मानी वानी पचाए छॾियां,
ऐं त जीअं गर्मीअ वारो कमु जेको आहे मुंहिंजो थी वञे त पोइ मां वेंदी सिंजी नमाज़ पढ़ी ऐं ॿीहर किचन में न अचां। सांझे जी अज़ान मिलण वारी आहे, बाक़ी मंझंदि खां पोइ नमाज़ खां पोइ पूरो अधु ॾींहुं मां रुगो रेस्ट कयो आहे, छो त गर्मी एॾी आहे अॼु शदीद, कोई कमु नथो करे सघे। ऐं मां हिते चिकन बॉइल करण लाइ रखियो आहे, राति जी मानी में सैंडविचिस ठाहींदमि ऐं हाणे वेट कंदसि नमाज़ पढ़ां सांझे जी, जीअं ई अज़ान ईंदी उनखां पोइ अची मां हिते खाधो तयारु कंदमि। नमाज़ पढ़ी वरिती सांझे जी ऐं मां इहे कपिड़ो भिॼायो आहे हिते, जंहिंमां मां मथां वारनि कुर्सियुनि जा कुशन कवर्स ठाहींदमि, जेके सन्हड़ी सन्हड़ी सॉफ्ट गद्दियूं ठाहींदमि उन्हनि जा कवर। हालांकि बेस्ट क्वालिटी कपिड़ो न भिॼायां हा तॾहिं बि ठीकु हो, पर पोइ बि मां पंहिंजी तसलीअ जे लाइ उनखे भिॼाए छॾियो आहे। हिते सुञाण भिंडियूं विझायूं आहिनि, इहे कटींदी। ऐं असां जीअं त सैंडविच था ठाहियूं त सुबुह जो असांखे ज़ैराक ॾियण लाइ कुझु बचे या न बचे ख़बर न आहे, त पोइ सुञाण हाणे ई पटाटा पचाए थी छॾे त जीअं सुबुह जो मानी पचाए मां हुनखे आराम सां ॾेई सघां। हे आहे चिकन जेको असां ॿिनि मांदियुनि जे लाइ, हिनखे मां श्रेड कंदमि हाणे ऐं पोइ सैंडविच ठाहींदमि। माशाल्लाह चिकन श्रेड कयमि, वाइट सॉस ठाहे हुन में विधो अथमि ऐं हिन दफ़े मां कुटियल मिर्च वठी आई आहियां, त उनजो टेक्सचर बि मज़े जो हूंदो आहे, टेस्ट बि मज़े जो हूंदो आहे। ऐं हाणे मां ठाहींदमि सैंडविचिस। ऐं मां पहिरियों बि इहो मैंशन कयो आहे त मां जॾहिं पंहिंजे घर लाइ सैंडविच ठाहींदी आहियां त मां किनारा न कटींदी आहियां उन्हनि जा, इलाही सारी ब्रेड हुन में हली थी वञे। हा, बाक़ी पार्टी हुजे, महिमान हुजनि त पोइ ज़ाहिर मां फॉर्मल क़िस्म सां ठाहींदी आहियां। सो हिते हाणे मां बिज़ी आहियां, तव्हां खां मोकिलायां थी अॼु जे हिन ब्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वाही।